पंजाब जे समूरियुनि जेलनि जी सिक्योरिटी सख़्त करण जी हिदायत। कैदियुनि जी मुलाक़ात ते पाबंदी। पंजाब जे घरू वज़ारत सिक्योरिटी ख़दशनि सबबि जेलुनि जी हिफ़ाज़त लाइ इंतज़ाम सख़्त करण जो हुकुम ॾेई छॾियो। अडियाला, मियांवाली, अटक ऐं डेरा गाज़ी ख़ान जी जेलुनि जी सिक्योरिटी सख़्त करण जी हिदायत। घरू वज़ारत जो चवणु आहे त दहशतगर्द अडियाला जेल खे निशानो बणाइण चाहिनि था। कंहिं बि साने खां बचण लाइ ज़रूरी क़दम खंया वञनि। IMF वफ़द अॼु ॻाल्हियुनि लाइ पाकिस्तान पहुचंदो। पाकिस्तान ऐं IMF विच में 14 मार्च खां ॻाल्हियूं शुरू थींदियूं। नाड़े वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब ते ॿधल 5 रुकनी वफ़द IMF सां ॻाल्हियूं कंदो। IMF सां ॻाल्हियुनि जी तयारियुनि जो जाइज़ो वरितो वेंदो। ॻाल्हियुनि खां अॻु नाड़े वारे वफ़ाक़ी वज़ीर जी सदारत हेठि इजलास बि थींदो। ॻाल्हियूं कामयाब थियण जी सूरत में पाकिस्तान खे $1 अरब जी क़िस्त जारी थींदी। इसराइल जी ग़ज़ा ते वेशियाणी कार्रवाई जारी। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान बमबारी सबबि वधीक 72 फ़लस्तीनी शहीद थियल फ़लस्तीनियुनि जो अंग वधी 31,184 थी वियो। 7 अक्टूबर खां हेल ताईं 72,889 ज़ख़्मी फ़लस्तीनी थी चुका। सिंध काबीना जे मेंबरनि उहिदनि जो हलफ़ खणी वरितो। गवर्नर कामरान टेसूरी वज़ीरनि खे हलफ़ खणायो। तक़रीब में वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, IG सिंध पुलिस कमिश्नर ऐं ॿिया अमलदार ऐं शख़्सियतूं शरीक। हलफ़ खणंदड़ वज़ीरनि ऐं सलाहकारनि खे खाता अलाट नोटिफिकेशन जारी। शर्जील इनाम मेमण काबीना में सीनियर वज़ीर तौरु शामिल। खेसि ट्रांसपोर्ट, मास ट्रांसिट, एक्साइज़, टैक्सेशन ऐं नारकोटिक्स जा कलमदान ॾिना विया। डॉक्टर अज़रा पेचूहो खे सिहत आबादी भलाई, नासिर हुसैन शाह खे तवानाई रिथाबंदी, सरदार शाह खे तालीम, माइंस एंड मिनरल्स डेवलपमेंट, सईद गनी खे मकानी खातो ऐं पब्लिक हेल्थ वारी विज़ारत ॾिनी वई। याम ख़ान शोरो, आपाशी खुराक, ज़ियाउल हसन लंजार खे घरू खातो, कानून ऐं पार्लिमानी मामलनि वारी विज़ारत। मोहम्मद बख्श महर खे ज़राअत, सप्लाई एंड प्राइस, स्पोर्ट्स, यूथ अफेयर्स ऐं इंक्वायरीज़ एंड एंटी करप्शन ऐं अली हसन ज़रदारी खे जेल खाते जो कलमदान मिलियो। अल्लाह बख्श भयो, एहसान मज़ारी ऐं नजमी आलम खे खाता ॾेई सलाहकार बणायो वियो। तुर्किया जे सदर रजब तैयब एर्दोगान जो सदर आसिफ अली ज़रदारी खे फ़ोन सदर थियण ते वाधायूं। रजब तैयब एर्दोगान जो चवणु आहे त उमेद आहे पाकिस्तान लाइ नई हुकूमत जो दौर सुठो साबित थींदो। ॿिन्ही मुल्कनि विच में हर शोबे में लाॻापनि खे हथी वठाइण जा ख़्वाहिशमंद आहियूं। तुर्किया दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान जी हिमायत जारी रखंदो। तुर्किया जे सदर पारां पाकिस्तान में आम चूंडुनि दौरान दहशतगर्द हमलनि जी मज़म्मत।